अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, ये जेकी मस्जिद ॾिसो पिया, ही मस्जिद शजरा है। ही मस्जिद शजरा हिन मस्जिद जो ज़िक्र अहिड़े नमूने सां आहे त मुशरिकीन मक्का नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मौजज़ो घुरियो। उन्हनि मां हिकु त जेकॾहिं तूं अलाह जो नबी आहीं त पोइ ही वण आहे, हिन वण खे हुकुम कर थे ॾांहुं अचे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वण खे हुकुम ॾिनो, वण जेको पंहिंजी जाइ तां हटी अची उते पहुतो। नबी अलैहिस्सलाम जिन जो इहो मौजज़ो ॾिसी पोइ बि हुननि चयो त हीउ वॾो जादूगर आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वण खे वरी जेको आहे सो हुकुम ॾिनो, तूं पंहिंजी जाइ ते वञी बीह। वण वरी हलियो आयो, शजरा माना वण। उन जाइ ते हीअ मस्जिद ठहियलु आहे। इन मस्जिद जो नालो आहे मस्जिद शजरा। ऐं हीअ मस्जिद जेकी साम्हूं आहे नंढड़ी मस्जिद फतह जे नाले सां आहे। ऐं हिन जी का एॾी मूंखे हिस्ट्री ख़बर कान्हे, पर हीअ जेकी आहे हिस्टोरिकल मस्जिद आहे। ॿियूं मसाजिद बि तव्हांखे ज़ियारतूं कराईंदुसि। मस्जिद जिन जी जन्नतुल माला जी, जन्नतुल बकी जी अञा ज़ियारत पाण कान्हे कई, उहा इंशाअल्लाह उहा बि कंदासीं। ऐं हिते मक्का मुकरमा जी जेके आहिनि से ज़ियारतूं जेके आहिनि से तव्हांखे कराईंदासीं इंशाअल्लाह।